साइंस क्लास सतों बाब 11 सबक सतों बिजलीअ मां ख़तरा ऐं एहतियात इलेक्ट्रिसिटी हज़ार्ड्स एंड सेफ्टी मेजर्स। आउं आहियां साइंस जो उस्ताद नजुला चन्ना। आवांखे सिंधाना स्कूल में भलीकार। असांजे जो लेक्चर जा मौज़ू आहिनि बिजलीअ मां ख़तरा ऐं एहतियात, इलेक्ट्रिसिटी हज़ार्ड्स एंड सेफ्टी मेजर्स। बिजली छो ख़तरनाक हूंदी आहे? अव्हांखे इहो त मालूम हूंदो त इलेक्ट्रिक शॉक तमामु ख़तरनाक ऐं दर्दनाक थींदी आहे। जंहिं बि माण्हू खे इलेक्ट्रिक शॉक लॻंदी आहे त उहो तमामु घणी तकलीफ़ मां गुज़रंदो आहे ऐं कॾहिं कॾहिं माण्हूअ जो जिस्म पिणु ज़ख़्मी थी पवंदो आहे। इलेक्ट्रिक शॉक छा आहे? जॾहिं माण्हूअ जो जिस्म करंट लाइ सर्किट जो कमु करे त इन खे इलेक्ट्रिक शॉक चइबो आहे। मिसाल जे तौर ते जेकॾहिं बिजलीअ जी तार वञे थी पई, उन में माण्हू पंहिंजो उघाड़ो हथु विधो त उहा तार जेका आहे उन मां करंट निकिरी माण्हूअ जे जिस्म मां फ्लो करणु लॻे त इन खे इलेक्ट्रिक शॉक चइबो आहे। या मिसाल जे तौर ते हिकिड़ो माण्हू आहे जेको किरियल बिजलीअ जी तार खे हथु विझे थो त उन मां करंट निकिरी करे माण्हूअ जे जिस्म मां थींदो ऐं पोइ ज़मीन में वञे थो त यानी हाणे छा थियो, करंट हितां निकितो, माण्हूअ जे जिस्म मां सफ़र कंदो ऐं ज़मीन ॾांहुं वियो त इहो माण्हूअ जो जिस्म ॼण त उन लाइ सर्किट जो कमु करे थो, हिकु रस्ते जो कमु करे थो। त इन सूरत हाल खे चइबो आहे इलेक्ट्रिक शॉक। जॾहिं करंट माण्हूअ जे जिस्म मां गुज़रे त उनखे इलेक्ट्रिक शॉक चइबो आहे। करंट सदाईं सोलो रस्तो ॻोल्हींदो आहे ऐं माण्हूअ जे जिस्म जो 70% पाण्याठ ऐं लूणियाठ आहे। सो जेकॾहिं करंट में माण्हू जो हथु लॻी वेंदो आहे त करंट उन जे जिस्म मां टपी ज़मीन में वञण जो सोलो रस्तो अख़्तियार कंदो आहे। इहा तव्हांखे ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त जेकॾहिं तार हिकिड़ी तमामु डिघी लॻल आहे पर माण्हू छा थो करे, उन तार में जेकॾहिं हथु विझे थो ऐं तार खुलियल आहे त करंट छा कंदो, बजाए जो उन डिघी तार ॾे वञण जे उन माण्हूअ जे जिस्म मां टपी ज़मीन में वञण जी कोशिशि कंदो। छो त करंट सदाईं सोलो रस्तो ॻोल्हींदो आहे ऐं माण्हूअ जे जिस्म मां करंट इन जे करे टपंदो आहे त माण्हूअ जे जिस्म में पाण्याठ ऐं लूणियाठ मौजूदु हूंदी आहे जंहिं मां करंट आसानी सां गुज़री सघे थो। इलेक्ट्रिक शॉक जा नुक़सान: जिस्म जा पुठा सुकिड़िजी सख़्तु थी वेंदा आहिनि, जंहिं करे उन्हनि खे सर्किट खां परे करणु ॾुखियो थी पवंदो आहे। फिफड़ बि सुकिड़िजी वेंदा आहिनि, साहु खणणु मुश्किल थी वेंदो आहे। रत जूं नलियूं शरियानियूं पिणु सख़्तु थी वेंदियूं आहिनि, जंहिं करे दिलि जो धड़कणु पिणु ॾुखियो थी पवंदो आहे। जन हंधनि तां बिजली दाख़िल ऐं ख़ारिज थींदी आहे उहे हिसा सड़ी पवंदा आहिनि। ही इलेक्ट्रिक शॉक जा नुक़सान आहिनि। जेको माण्हू इलेक्ट्रिक शॉक मां गुज़रे थो, जंहिंखे बिजली पकिड़े थी, उहो उन जे जिस्म जा पुठा सुकिड़िजी वेंदा आहिनि, फिफड़ सुकिड़िजी वेंदा आहिनि, रत जूं नलियूं ऐं शरियानियूं पिणु सख़्तु थी वेंदियूं आहिनि ऐं कॾहिं कॾहिं उन जे जिस्म जा हिसा जितां बिजली दाख़िल थी ऐं ख़ारिज थी उहे पिणु सड़ी पवंदा आहिनि, ज़ख़्मी थी पवंदा आहिनि। इलेक्ट्रिक शॉक खां बचण लाइ तदबीरूं: बिजलीअ जे सॉकेट में या बिजलीअ जी तार में, बिजलीअ जे स्विच में कॾहिं बि का बि धातुअ जी शइ न विझणु खपे। थींदो ईअं त जेकॾहिं तव्हां धातुअ जी तार में लॻायो था या स्विच में लॻायो था त करंट उन धातुअ मां गुज़री करे तव्हांजे जिस्म ताईं अचे पहुचंदो। हेठि किरियल तार खे चुहण खां पासो कजे। जेकॾहिं का बिजलीअ जी तार हेठि किरी पई आहे त उनखे जेकॾहिं तव्हां रस्ते तां पासे करणु चाहियो था त कंहिं बि काठीअ जो या अहिड़े क़िस्म जी लठ जो इस्तेमालु कयो जंहिं मां करंट न गुज़रंदो हुजे। बिजली ते हलंदड़ शयुनि खे आलनि हथनि सां न छुहणु घुरिजे। तव्हां जेकॾहिं वेझी आया आहियो या तव्हांजा पेर आला आहिनि, हथ आला आहिनि त तव्हां बिजलीअ वारियुनि शयुनि खे छुहण खां पासो कयो। जॾहिं बि तव्हां बिजलीअ जी शयुनि खे इस्तेमालु कयो त तव्हांजा पेर ढकियल हुजनि, तव्हां कंहिं काठ वारी शइ ते बीठल हुजो या कंहिं प्लास्टिक वारी शइ ते बीठल हुजो ऐं तव्हांजो जिस्म जेको आहे उहो ख़ुश्क हुजणु घुरिजे। उन वक़्तु तव्हां इस्त्री वग़ैरह हलायो या तव्हां मोबाइल हलायो।
बिजली सॉकेट ते हद खां घणो लोड न हुजणु घुरिजे। आम तौर ते घरनि में सॉकेटनि खे मुख़्तलिफ़ शयुनि जे चार्जरनि सां स्विचनि सां भरे छॾिबो आहे। इन सां छा थींदो आहे त करंट जेको आहे उहो ॿाहिरि उन्हनि जेके स्विच आहिनि चार्जर आहिनि उन्हनि मंझां ॿाहिरि फ्लो करणु लॻंदो आहे। सो बिजली सॉकेट ते कॾहिं बि हद खां वधीक लोड इस्तेमालु न थियणु घुरिजे। शॉक लॻल माण्हू खे हथनि सां पकड़णु न घुरिजे। जेकॾहिं कोई माण्हू आहे जंहिंखे बिजलीअ पकितो आहे, जंहिंखे शॉक लॻी आहे, त तव्हां उनखे जेकॾहिं उन शॉक मां परे करणु चाहियो था त तव्हांजा पेर ढकियल हुजनि, तव्हां काठ वारी शइ ते बीठा हुजो ऐं तव्हांजे हथ में पिणु का काठ जी या का प्लास्टिक जी शइ हुजे, उन सां तव्हां मदद वठी माण्हू खे परे कयो। शॉर्ट सर्किट ही अहिड़ो सर्किट आहे जंहिंमें करंट जी वहक तारुनि खे साड़ींदी या नुक़सान ॾींदी आहे। हिन सर्किट में करंट नंढो रस्तो चूंडींदो आहे, इन करे इनखे शॉर्ट सर्किट सॾिजे थो। करंट जे गैर ज़रूरी रस्तनि सां गुज़रण खे शॉर्ट सर्किट चइबो आहे। मिसाल जे तौर ते ही बैटरी आहे, उन मां हिकिड़ी तार कढीसीं, उहा बल्ब सां ॻंढीसीं ऐं वरी बैटरीअ जे काटूछड़े खां तार कढीसीं, उहा बल्ब सां ॻंढणु घुरिजे हा, पर इहो छा थियो त उहा वञी करे ऐं साॻियो ई वरी तार सां मिली वई त हीउ शॉर्ट सर्किट जो कमु करे थो। पर जेकॾहिं तव्हां छा था कयो, हितां तार हेॾे बाई ऐं हितां तार हेॾे बाई, त इहो पिणु शॉर्ट सर्किट आहे, छो त तव्हांजो करंट जेको आहे उहो ही रस्तो वठंदो, नंढो रस्तो ही आहे, तंहिंजे करे शॉर्ट सर्किट सां हलंदो। हेॾे जेको करंट आहे उहो घटि फ्लो कंदो, तमामु घणो करंट जेको आहे उहो तव्हांजो इन शॉर्ट सर्किट में ज़ाया थी वेंदो। इनखे पिणु शॉर्ट सर्किट चइबो आहे। शॉर्ट सर्किट में तारुनि मां घणो करंट गुज़रण सबबि तारूं गरम थी वेंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं तारुनि खे बाहि पिणु लॻी वेंदी आहे। जॾहिं तव्हां घिटियुनि में ॾिसो था त के तारूं रिझनि थियूं पयूं, त तव्हां सम्झी वञो त इहो शॉर्ट सर्किट थियो आहे। तारुनि मां चिणगूं निकिरण सबबि आसपास जी शयुनि खे बाहि लॻी पवंदी आहे। शयुनि जो बटण बंदि करणु ऐं स्विच कढी छॾणु घुरिजे, इन्हीअ सां बि तारूं गरम थींदियूं आहिनि। इस्त्री हले थी पई, तव्हां उनजो स्विच जेको आहे सो उते विझी छॾियो आहे, उहो तव्हांखे उतां कढी छॾणु घुरिजे। शयुनि जा बटण जेके आहिनि उहे बंदि हुजणु घुरिजनि। कॾहिं कॾहिं शॉर्ट सर्किट थी वेंदो आहे त उहे तारूं पिणु गरम थींदियूं आहिनि ऐं बाहि लॻण जो सबबु बणिजी वेंदियूं आहिनि। सॉकेटनि ते घणो लोड न हुजणु घुरिजे। हिफ़ाज़ती तदबीरूं। हिफ़ाज़ती तदबीरुनि में असांजे घरनि में नए क़िस्म जा हिकिड़ा जेके आहिनि स्विच निकिता आहिनि, 3 ॼंगुनि वारा, उहे इस्तेमालु थियनि था। ब्रेकर जेके आहिनि, फ्यूज़ जेके आहिनि, उन्हनि खे इस्तेमालु कयो वेंदो आहे त जीअं वोल्टेज वधी वञे थी या करंट इज़ाफ़ी अची वञे थो त उन्हनि खां शयुनि खे ऐं घर जे बिजली ते हलंदड़ समूरियुनि शयुनि खे सर्किटनि जे ज़रिए बचाए सघिजे। ड्रिगी पिन जेका आहे हीअ, इनखे अर्थ पिन चइजे थो। इन जो कमु आहे त सॉकेट में पहिरियां दाख़िल थिए ऐं गैर ज़रूरी करंट खे हटाए छॾे। ही जेका आहे अर्थ पिन, इहा इन लाइ इस्तेमालु थियल हूंदी आहे त हेॾे इज़ाफ़ी करंट न वञे, इज़ाफ़ी करंट हीअ खणी वठे। हीअ इन जे करे असां इस्त्रीअ में ऐं ॿियनि शयुनि में इस्तेमालु कंदा आहियूं त जीअं इज़ाफ़ी करंट हीअ खणी वठे ऐं जेके इस्त्री आहे या लैपटॉप आहे उन्हनि ॾे वधीक करंट न वञे, उन्हनि खे बचाए सघिजे। जेकॾहिं सर्किट या लाइन में को बि फॉल्ट अची वञे त सर्किट ब्रेकर पाण मुरादो बंदि थी वेंदो। ही आमतौर ते घरनि में लॻल हूंदा आहिनि ब्रेकर। ॿाहिरां जीअं ई वोल्टेज वधी वई, ओवरलोड थी वियो वोल्टेज जो, त ही सर्किट जेके आहिनि उहे पंहिंजो पाण हेठि किरी पवंदा। उन तव्हांजो जेको ॿाहिरां करंट अचे थो, उन जो फ्लो जेको आहे शयुनि ॾांहुं, उनखे बंदि करे छॾींदा आहिनि, त तव्हांजो जेको हलंदड़ फ्रिज आहे, हलंदड़ चार्जर आहिनि, उहे बची पवंदा आहिनि। ही इस्तेमालु न थियल हूंदा आहिनि त छा थींदो, ॿाहिरां जीअं ई करंट ईंदो उहो सिधो तव्हांजे फ्रिज ताईं बि पहुचंदो ऐं चार्जरनि ताईं बि पहुचंदो। पोइ जेकॾहिं वोल्टेज घणी हूंदी त का न का शइ जेका घर जी आहे उहा सड़ी वेंदी। इन जे करे ही सर्किट इस्तेमालु थींदा आहिनि त जीअं इहे वाधू करंट अचे त हे पाण ई उन लाइन खे बंदि करे छॾनि, करंट खे बंदि करे छॾींदा आहिनि। शॉर्ट सर्किट खां बचाव लाइ फ्यूज़ इस्तेमालु कबो आहे।
ईअं शयुनि जे गरम थियण या बाहि लॻाइण खां बचाए सघिजे थो। हीअ एहतियाती तदबीरूं आहिनि जेके आमतौर ते घरनि में इस्तेमालु थींदियूं आहिनि ऐं एहतियाती सामान आहिनि, शयूं आहिनि जेकी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इस्तेमालु करे असीं ओवर वोल्टेज खे या ओवरलोड जेको करंट हूंदो आहे उनखे रोके वठंदा आहियूं, पंहिंजनि शयुनि खे सड़ण खां ऐं तारुनि खे रिझण खां बचाए वठंदा आहियूं। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वधीक वीडियोस लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।